मफ़ाद परस्ती जे ऑब्जेक्शन के हिन वक्त मां दलीलन वसीले रद्द करण के मूड में ना आहियां। Okay, gentlemen. In next meeting, we'll discuss your all objections. वरी कुजारो थी आई कुछ की ने अल्लाह अम्मा मुमल जी बाबा पुट पानी डुकता प्यार हाँ बाबा मेरे पीछे कुछ तो आहे हाँ मखड़ा पान ला तो ही जमीन बिछोड़ी है पांजी किस्मत जी कुछ तो खबर पे अच्छे बाबा अज वडेरे जानू घुरायो हो चए तो इतां टपड़ खणो पर अगे त कंहिं की न उथारियो असांखे सागन पडन मथा अची वेंदा हासी अगही ये अगही हो की न सामानो हो समझी न चई नेठ गुजारो तो त को थू बस बहानो तयो है ये आई छा खेड़ान जित पा वेठा आयूं चए तो मथे पोइते वञी वियो अब्बा संगार खैर ता है ते मुंह न तो दे अब्बा अब्बा ये कुछ खणी माट को कोई है अब्बा मोर 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 एक गुजारो जो मोर के हां अब्बा मोर बरियो हां ये चाची मोर को गुजारे हो अरे किया जो मगर क्या बताओ बाबा बाबा क्या भयो जी बताओ हाय हाय मेरे मसद यार तो जी तो चैन ही बजी पई जोड़ी वालो के अकेलो करे ले बिल्कुल बजी रही रजा आरज़ो त घणनि ॾींहनि खां हुयो सेठ बाराम कम एतिरा हुया जो असुली मथे खणण जे लाइ बि घड़ी की न हुई जो खणी इलाज लाइ ॿाहिरि निकिरिजे तो नेठ मुंहुं करे हलियो आयुसि चले से साईं तुंहिंजो हिकिड़ो इलाज था हिन शहर जूं रौनकूं यार ये शहर जूं रौनकूं अवां जणनि भागनि वारनि जे भाग में अदा ॻाल्हि त ॿुधो अथमि त पार्टी ठाही अथई पार्टी न अहिड़ी ॻाल्हि कान्हे बसि ईअं कुझु दोस्त गॾु थिया आहियूं समाजी कमनि जे वास्ते सो तव्हांजी तरह में कुझु कमु कयूं माना त वोटनि जो चकर त कोन्हे न अहिड़ी ॻाल्हि कान्हे हिकिड़ी ॻाल्हि तूं आहीं मुंहिंजो भाउ सो इन करे सोच में त तोखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं असांजे तर जे माण्हुनि सां का नेकीअ जो कमु कई त सम्झ त अदा टिबो तुंहिंजो हूंदो बाबा इन्हनि माण्हुनि खे मां चङी तरह सुञाणा न हा बाक़ी जेकॾहिं तुंहिंजे मन में का ॿी ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी चने सर साईं माण्हुनि खे पियो सम्झाए थो मूंखे रुगो तव्हांजो ताउन घुरिजे हा जेकॾहिं वोटनि जो चकर न आहे त पोइ चङी ॻाल्हि आहे इहा ख़ातिरी कर अवांजा रुख ई पंहिंजा त असांजा पंथ ई पंहिंजा इहो बारा मूंखां न हूअं त मां आयो हुउसि पंहिंजे इलाज सांगे पर हिकिड़ो कमु यादि पियो अथमि सो हा हुकुम थिए
सो अगरि तोखे त ख़बर आहे त असांजे पासे ॾे ॾुकार ॾोहियूं टंगाए छॾियूं आहिनि हाँ सो सो रड़ियूं कयूंसीं मथे चवचवा कईसीं त यार मन ग़रीब गुरबे खे 4 अन जा दाणा मिली पवनि सो इमदाद उहा मंज़ूर थी वई आहे पोइ हाणे ॻाल्हि हीअं आहे त उहा इमदाद जेका आहे हिन महीने जी 1 तारीख़ ते उनजो अन पहुचणो आहे हितां जो इहो हिकिड़ो बाला अमलदार थी फुट जो ज़िले जो डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर इहो सो इहो आहे हल्को माण्हू चवचवा कराए इन खे थेड़जे ऐं अॻियो हिकिड़ो हूंदो ऑफिसर बहार अली ख़ान जेकॾहिं उहो न अची वञे त हक़दार खे हक़ मिलंदो ठीक है कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहो कमु त थी वेंदो पर इहो झटपट थिए न साईं चले सर साईं तूं गणती न कर सम्झ त तुंहिंजो इहो कमु थी हाणे घणे थिया फोटो किने थिया घणा फोटो एतिरा फोटो कढी गुजारो कंदे सॼे ज़माने खे ॾेखारींदुसि त ॾिसो हीअ आहे मुंहिंजी चिरमी जहिड़े रंग वारी ज़ाल खतो चिरमी त ॿुधा हाँ चिरमी हिते शहर में चिरमी गुजारो कंदी खतो चिरमी मुझे दिल जी घिटी घिटी में पंहिंजो उहो ई ॾे पियो वसे जंहिंमें तूं लामन ते लुॾी इहो गीत ॻाईंदी हुई तॾहिं त विसारे अची शहर वसायो आहे कॾहिं पाछड़ फेरी ॾिठी अथई ॻोठड़ा खतो वक़्तु कॾहिं पोयां पाछा लुहण ॾिनियूं ई कीने इहो त चङो थियो जो तूं हाणे राय रती वारो पियो थींदो वञी बाबा आऊं राय रसायन जे चकरनि में कोन पवंदो आहियां तॾहिं त पेट पियो सड़े को कोन आहीं मुंहिंजा पंहिंजा तालुकात आहिनि जिन खे आऊं पंहिंजे मफ़ाद में इस्तेमालु न कंदो आहियां हा इहा त ख़बर पइजी वई त तूं घाटे में सौदे करण वारो चरियो वापारी आहीं कीअं जमादार सुमार खे बदिली कराए इहो तो वारो यार छा नालो अथसि सॼण खे न खाराइजी न मां तोखे को फ़ाइदो जुड़ियो को बि न हा इहा त ख़बर पइजी वई त तूं घाटे में सौदे करण वारो चरियो वापारी आहीं कीअं जमादार सुमार खे बदिली कराए इहो तो वारो यार छा नालो अथसि सॼण खे न खाराइजी न मां तोखे को फ़ाइदो जुड़ियो को बि न तॾहिं रखायो अथई इन सां कंहिंखे को नुक़सानु तव्हांखे को नुक़सानु आहे छा
जवानदार सुमार पंहिंजो माण्हू हो, सालनि खां हो। ऐं सॼण माण्हुनि जो माण्हू आहे। हाणे सुञाणा तो हिन माण्हुनि जे माण्हूअ खे, जॾहिं तॾहिं ॾिस त वर्दी पायो ठक सलाम ट्रेड़ीअ में पूरो। हाणे करे चने सां छा जो तव्हांखे त कंहिं सूबेदार खे वर्दीअ सां आयल ॾिठो वर्दी त हुनखे पाइणी आहे बाबा। ऐं ॿियो तूं लाइन मां आयो आहे, इन में को हर्ज त न आहे। हिन में को हर्ज कोन्हे को। सुमार ऐं संदसि अटालो हाज़िरी भरणे पूरा हूंदा हुया। चयमि त पंहिंजो माण्हू आहे, मुंहिंजो पंहिंजो भर्ती थियल माण्हू। जॾहिं त इहा ॻाल्हि क़बूलियो था त जमादार सूमार तव्हांजो पंहिंजो माण्हू आहे, त पोइ इहा ॻाल्हि बि क़बूल करियो तूं पराए घर में बेगा वक़्तु टिपियो हुयो। ओई ओई ईअं विझ टोड़ो ॻिचीअ में निराण खणी ॻाल्हाए चने सर छा जे साम्हूं। चनेसर शाह न, फ़क़ति चनेसर। दिमाग़ ख़राब थी वियो। गुजारो चई पियो ख़बर आहे ताईं ॿुधी छॾियो। अॼु या मुस्तक़बिल में आऊं फ़क़ति रावल आहियां। रावल वलद चनेसर फ़क़ति। टरी वञ मुंहिंजे अखि नाॾो, टरी वञ मुंहिंजे अखि नाॾो, टरी वञ। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधी छॾो। आऊं इहो मुर्शिदी जो जुबो पाए माण्हुनि जे कुल्हनि ते सवार थियणु नथो चाहे। सालनि खां साथ आहे तुंहिंजे परॾाॾे ताईं। परॾाॾे खां अॻु जेकॾहिं को मुर्शिद पंहिंजे मुरीद जे पुट जे मथां नालो रखे थो चनेसर शाह, इन सां शाह त न थींदो। तुंहिंजे परॾाॾे ते जेकॾहिं मुर्शिद चनेसर शाह नालो रखियो त तोखे हुन सां को घाटो पहुतो? मूंखे न पर माण्हुनि खे पए थो। मुंहिंजे ॾाॾे जो नालो शाहू हो, जंहिंखे पोइ हुन शाह करे छॾियो। तुंहिंजी रग रग में माण्हुनि ज़हर भरे छॾियो आहे। मुंहिंजे ज़हन में तव्हां ज़हर भरियो। तूं पंहिंजे पूरे ते रोमाल छो बीठो आहीं? अॻिते ॾिसूं छा थो थिए। सर मसलो मज़ूरनि मिलण जो न आहे, छो त कम में त सिर्फ़ु ॿार ई घुरिजनि। से बि जेतिरा नंढा ओतिरा ठीकु। अच्छा यस सर, छो त गालीचे साज़ी में ॿार त जल्द ट्रेंड थींदो आहे न। त पोइ ॿारनि जो एॾो को वॾो मसइलो त न हूंदो। न सर, 1 साल लाइ 2000 में ॿार मिली वञे थो। ओबे साहब, अवां ॿारनि जे माइटुनि खे एतिरो एडवांस छो था ॾियो? सर डेली वेजिस या पर मिनट वॾो रिस्क आहे। एडवांस खां पोइ त ॿारनि जा माइट असां वटि ज़िम्मेवार थी वञनि था न। ऐं हूअं बि एतिरे तइदाद में असां ॿारनि खे कम ते कीअं रखी सघूं था, जेको पंहिंजे लिहाज़ खां तमामु ॾुखियो कमु आहे। त पोइ ॿारनि जा माइट जेतिरा पैसा तलबीन असांखे ॾियणु घुरिजनि। सर इहो पैसो त सीड़प ई सम्झणु घुरिजे। चवण जो मतिलबु इहो हो सर त असांखे कुझु अख़बारुनि जो बि ख़्यालु करणो पवंदो, जेके थंभ खे तीली ऐं तीलीअ खे थंभ करण ते हिरियल आहे। को मसइलो ई न आहे सिवाइ अनवार साहब जे अख़बार जे। सर तव्हां इहो सुठो कयो आहे जो चनेसर खे भत कयो अथव। चनेसर जी हुअण करे माण्हू पुछंदा ई कोन। ओबे साहब, असां चनेसर खां सवाइ इहे ॾुखिया ऐं चोखे वारा कम किथे था करे सघूं? ओ यस, को विजिटिंग डेलीगेशन अचणो हो, इन सिलसिले में अवां कुझु कयो? सर ज़ाहिर आहे त हिन ख़राब मौसम, ॾुखे पंध ऐं परे जी मुसाफ़िरी सबबु डेलीगेशन जो को बि फ़र्द साइट ते विज़िट करणु कोन हलंदो। पर जेकॾहिं को इसरार करे विझे त? सर को मसइलो ई न आहे। कुझु खूह वग़ैरह खेनि ॾेखारींदासूं
जेके हकीकत में पाण ही पाणी ला खुटाया ऐं फाइल वर्क त काफ़ी थियल आहे न सर। हिकु अधु सेमिनार कंहिं वॾी होटल में बि कराए छॾिबो ऐं इमदादी कमु ख़ासि तौर कणिक विरहाइण वारी ॻाल्हि बाण बि। वाह, छा तव्हांजो दिमाग़ आहे उबे साहब। बहरहाल इन सिलसिले में असांजी हिकु वधीक क्लोज़ मीटिंग थियणु घुरिजे। ओके ठीकु आहे सर, पर इन मीटिंग में बेबी नाहिद ऐं मिस्टर रावत बि हुअणु घुरिजनि। नो नो नो, उन्हनि ॿिन्ही जो हुअणु ज़रूरी न आहे। थैंक यू सर। ओके वसंत, ए वसंत, ए जो बिस्मिल्लाह, देर थी वई। ए मारो मुंहुं आयो आहे सोना सिंघाणी लुॾंदो लमंदो। चिकीअ त मुंहिंजा लाह कढी छॾिया। जवानीअ में चिकी पई हुई, का अञा ताईं जिंदगी कान थी छॾे। नथी चिकी छॾे, नथी जुहानी छॾे। ए वसंत, ए घर आहीं? हा हा हली आ। शुक्र आहे घर आहीं। ए वीहों दफ़ो आहे पंध कया हथ में पैसनि लाइ। ए सेठ, तुंहिंजा पैसा खाजी त की न वेंदा? बरोबरि खाधी जा बता क्या आंदा होम से भी मार पवे मतारे के मुख तू खणी वियो। पो गिनी न तो? हा हा, मेंढरे ते भी घाटी जा 7,000 थी विया आहिनि। अमीरनि जा उठ आहिनि, केरु चवे उली। वसंत, बेली पाण खां हाणे तरसियो की न थींदो। पंहिंजा पैसा ॾे। माणक यार चयमि त पैसनि विगे भॼी त की न वेंदासूं। हा लॾो खणो त भले खणो, पर पहिरीं पंहिंजा पैसा। ये चयमि त तुंहिंजा पैसा मिठा आहिनि असांखे, कड़ा की न। ए खमीसे जा पे को तो मथो हणी नसी। ए ही न समझे न सुणे। ॾिसो ॾिसो, ए अधी बि सची पई चए। पोइ गुजारो करियां त सॼे ॻोठ मंझि खणी ख्वार कयो त। ए सेठ, अलाह भली कंदो, तर्स खणी कुझु ॾींहं। ए मींहं वसनि या न, मूंखे मुंहिंजो वहिंवार ॾियो। ए बेली हींअर मथो त की न फाड़ींदुसि पंहिंजो। ॾिसी पियो सूर ई सूर आहे। हा हा, मूर मथे ॾहूणी घाटी थी वई अथई। ए पैसा ॾे त ॾे, न त जवाब ॾे। पाण ई फ़ैसिलो कंदो पोइ वॾेरो चनेसर। ए बेली ईअं न कर, हरू भरू को अची असांजे इज़त जे पुठियां हथ धोई पियो वञे, तुंहिंजा पैसा जुड़ी वेंदा। लुड़ी वेंदा पैसा मालिक जा। ए गुजारो थो चए, ए जवाब की थो ॾे। पाण ई वॾेरो चनेसर फ़ैसिलो कंदो हाणे। ए सेठ माणक, ॻाल्हि ॿुध, कावड़ मकर, तुंहिंजा पैसा मिली वेंदा। अधु कढ, सिधो थी वेंदे। ए मो मरे ई नथो। हिकड़ी हचा त लही पवंदी माण्हुनि मथां। सरकार ॻाल्हि ही आहे त अॻे भेरे जेका इमदाद विरहाइणी हुई तंहिंमें उतां जी जाइ ते जेको ऑफिसर हुयो न, उन त थोरी बींग करे छॾी। पर चनेसर साईं, उन खे बि अमी सयो वेठा हुआ न। अरे बादशाह, ख़बर कोन अथई त असीं मारू माड़ू थधा ॻाल्हियूं कयूं इशारनि में। पोइ कोई इशारा न सम्झे त गुजारो कजे, पोइ कढणो पियो। भला नवाज़ साहब, अॻे जुमे ताईं इमदाद पहुची वेंदी। अचण त घुर्जे। विर्छ कीअं कबी? जीअं अमी हुकुम करियो। बसि असांजा कहिड़ा हुकुम आहिनि नवाज़ साहब? अर्ज़ु इहो आहे त वताए फ़क़ीर वांगुरु विर्छ म कजे, हक़ु हक़ीअ खे मिले, ईअं न? सरकार, असां त अव्हां जे हुकुम जा बंदा आहियूं।
भला हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाए त घणनि घरनि माण्हुनि जी लिस्ट ठही? इन खे अव्हां छॾे ॾियो, अव्हां रुगो ख़ाली ॿोरी मोकिलिजो, हूंदियूं न? नवाज़ साहब, असां वटि अव्हां जहिड़नि माण्हुनि जे लाइ दिलियूं कुर्ब सां भरियूं पयूं आहिनि, बाक़ी ॿोरियूं ख़ाली हूंदियूं आहिनि। शाबाश। भला नवाज़ साहब, घणियूं ॿोरियूं ईंदियूं? फ़िलहाल 1000 खनि त अचणु खपनि। 100 खनि त ॾेखारण ऐं विराइण लाइ बि रखंदो, बाक़ी 100 त अमी था चओ सरकार। न माण्हुनि खे हरू भरू पेनूं करण मां कहिड़ो फ़ाइदो? मदारूं 500 खनि ॿोरियूं पहुचाए ॾींदी। अव्हां जो हुकुम खपे सरकार, बाक़ी असां ॼाणूं, मथे वारा ॼाणनि। हा मथियल सां त हाणे कॾहिं कॾहिं मुंहुं ॾियणो थो पवे, बाक़ी हेठियल सां ई वास्तो रखिणो थो पवे असां जहिड़नि न्याज़मंदनि सां। साईं भली साईं भली 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 साईं भली साईं, इहो ख़ैर जो कमु आहे न साईं? हा साईं। ऐं सेठ पाराम ऐं मूं ते चाहियो त इहे इमदाद विराइण वारे ख़ैर जे कम में अव्हां बि शरीक थियो साईं। हा साईं। साईं इन इमदाद मंज़ूर कराइण में तव्हांजो वॾो हथ आहे। ओ ईमानदार माण्हू खे बदली करण लाइ बि डुक डोड़ा मां कई साईं। साईं 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 भली साईं, ॿारनि खे त वठियो अचिजो न साईं। हा साईं। हा महिरबानी, लख लाख साईं, महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी। हा अड़े वसंत जी सरकार। ही सेठ माणिक जा पैसा को फबाए वेठो आहीं? बादशाह मूं फबाया किथे आहिनि? भई कूड़ो आहे? सरकार मूं ईअं त कीअं न चयो, बरोबर पैसा आहिनि मूंडा, पर वो बारे कोन थो ॾी? साईं मुंहिंजा पलव मंझि कीने हींअर किथां आणींदुसि कारी बुख मंझि। कारी बुख जा सता जे त पैसा गिनी पियो उन त ॾुखिया कोन था लॻनि? ॼण त ॿरो थो अचे नहीं? सरकार ऐं पैसनि जी था ॻाल्हि कयो, मोर मरी वञण खां वठी घर मंझि रोज़ राड़े खां सवाइ ॿियो कीने? मोर मरी वियो। अड़े मोर खे मोड़ ॿुधाइण त पैसा पिने ई थिए तॾहिं। बहाना छॾ, बहवार वारी ॻाल्हि कर, कारपत कर। साईं मुंहिंजो त समूरो माल बि मरी वियो, जेको पहिरियों हुजे हा त रब जो सो विकिणी ॿाओ पैसा पूरा कया था। ॻाल्हि सुण वसंत बाबा, मोर बि वियो मरी। अॻे मूं चयोमि न त बनी जो टुकड़ो पैसनि ॻिधे ॾे, जे ॾींहुं आहे त माणिक ॻिची को झलई आहे पैसनि लाइ। हा हाणे बि टाणो टेरियो कोन्हे। साईं इन टुकर मां कुजाड़ो थींदुसि। जे मूर भरींदो त घाटी किन भरींदो, जे घाटी भरींदो त मूर जा पैसा किथां ईंदा? सुणी पियो? पोइ सरकार मुझे तो घर मंझि कमाइण वारो कीने को, ऐं पाण मर्ज़ील माण्हू, इहो टुकड़ो त साईं नंढो छोकिरो अथई न, लॻाए सेठ पारां मारे कॾीअ ते, आउं तो पैसा गिनी ॾेई, घाटी वारा पैसा उन मां पूरा कजि, बाक़ी मूर वारा पैसा सेठ माणिक खे आउं ॾेई छॾींदुसि। ॿनीअ मां तो कढ। बादशाह चओ कुजाड़ो पिया। साईं वरी कुजाड़ो? साईं मूं लेखो कयो आहे, मूर मथे विहूणी घाटी थिएसि थी, ऐं तुंहिंजे करे हिकिड़े महीने जी घाटी छॾियांसि थो, बाक़ी मूर सूदो छिके वठंदुसि। ए मूर तोखे आउं ॾींदुसि माणिक। सचो आहे सचो, पाण बिहार हिन जज़ा खे टको की न ॾींदासीं। ॻाल्हि आहे चिटी। अरे बुढ़ा, साईं चए थो त मूर जा पैसा आउं ॾींदुसि। साईं ॾींदो? हे मूर जा पैसा केरु ॾींदो? ओ आउं ॾींदुसि, आउं। ऐं घाटीअ जा पैसा? उहे आउं ॾींदुसि तोखे।
वसंदे यार अरे गुजारो कई में ए पैसा आ गए आओ तो फुरजी से खालसा लगना शुरू आ गया उस्ताद। कान काला ब्याई काला भी आ गया। लाल बचा दो तार में पीला आ गया उस्ताद। अगला टोटा चार खाली चार खाली आ गया उस्ताद। मीठी बचा आ गया। ब्याई ब्याई आ गया उस्ताद। बचा बचा दो तार में ऊंटिया आ गया उस्ताद। साईं खमीस जो पी वसंत आयो है। वनी चङी छोरो कम ते आहे वरी कने अचजांइ। अरे बाबा मिलन तो दियो कम तो करे कम तो करे। अरे छोरा खुदा जी मार पए ही गुजारो के ए तारू की है अरे तारू की है ये कम चोर हैं पिण सकते दिसे कम कदे गया थे ना अची में अबा हाँ जी गुजारो चयो कौन छड़ियों खमीसे के पुत्र ए अल्लाह महीनो भर भरियो थियो आहे तो चयो नथे घोड़न के त खमीसो बीमार आहे। हाँ पुत्र चयो हुयो उन्हनि खे पंहिंजा बच्चा किन्हनि के उन्हनि जा बि तव्हां रहूं था। अम्मा आंदा त अथनि पर विकामण खां बचा पिया अथनि। खड में वञी पवना पैसा हर बुरु खमीसे के वञी बूहे में तमा विझिया जीअं सुमल पैसनि मञा पेट मंझ हिकिड़ो गिराब हराम वियो हूंदो मूं त पैसा वठी चनेसर साईं खे ॾेई छॾिया माणक ॿोड़े जी बिब मंझ हया हूंदई। खमीस जाती ए कीअं बि करे छोकरो आजो करा ई कहिड़ो कम जो बचड़े जे मुंह ॾिसण लाइ सिकी मरो पंज कोह पर आहे लॻे पियो जहिड़ो करे बि लात मंझि हुजे। भला कीअं करियां मथो फाड़ियां पंहिंजो ए रुगो पंहिंजो खमीसो त फाथल कीने आओ ॿियनि सां ॿधल आया कीअं लाचार लॻो आहे ते पैसा वठी मुंहिंजो बचड़ो लही छॾियई बसि। हा हा मूं त नोटनि जा बुटका भरे रखिया आहिनि काकड़ो मण मुंहिंजे वस मंझ हुजो चल बच्चन में कीअं पवंदा चल बरियाल निकिरंदनि मारनि खे जो हीअ बच्चा टोड़ ते अथनि ॿिया केॾा वञा मुंहिंजो बचड़ो अलाह जे कहिड़े हाल में हूंदो मुंहिंजो खमीसो कहिड़े हाल में हूंदो मूंखे खमीसो आणे ॾे मुंहिंजो बचड़ो आणे ॾियो। ए मासी झट कर ॿिया बि गिलास रख अञा ताक़त जो पाणी भरण वठूं। ए अब्बा तोखे त सदाई तकड़ जा घोड़ा ऐं बेहकड़ी जिंद मानियूं पचायां माल पहिरायां झण विलोड़ियां ऐं हूरी जी हाज़िरी बि भरियां। पूरी छो अब्बा हथ सुकी विया अथई छा? न मासी न ए अब्बा घड़ो अधी की न थियो मासी पूरी है बैठी है कि ॿियो केॾा वेंदी रे पुट हवेली में त मालकियाणियूं आहिनि पर मर्दे जे मालकियाणियूं त की न रे पुट। मासी पूरी अल्लाह दादा के नाले हुई न हिकिड़ो घुमरो ॾेई अच पोइ छुटो आई खार जो दॿो बि चाणो अथम। हाँ मासी मां इझुचा कटायास शाबे अब्बा हिकिड़ी कवाठी ॾेई वञ पोइ ठहियो। हाँ है मां
इजो आहे ए अबा माणे के मोकलिज त अची कपड़न हथ वंडा हाँ मासी हाँ। खानल तू जेके पेर खणी पियो से मूंखे नथा वणनि छो अदा? बाबला तू नंढड़ो आहे तोखे ज़माने जी हवा कोन्हे लगी। पर अदा मूं तो कुछ कोन्हे कयो। ॾिस तू मुंहिंजो नंढड़ो चीचड़ो भाउ आहे। ज़माने में माण्हू जा चार सजण भी थियनि था तो बाबला चार दुश्मन भी हुजनि था। पर भाउ मुंहिंजी त कंहिंसां बि दुश्मनी कोन्हे। मूंसां त आहे न। पोइ दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾ त ॾाढी हाजाणीअ जो वक़्तु हलियो वियो। इहा त मूंखे बि ख़बर आहे। हर ॾियारे कपिड़ा छंडे दरगाह ते वञण जो तोखे कहिड़ो लाचार? पर अदा वरी छा? मूं जेकी चयो सो छुटो। मूंखे त अनादात वारनि कॾहिं मना कोन कई आहे। मूंखे दरगाह ते अचण खां रोकिन तंहिंजी न का तोखे परवाह न का गर्ज़। मूंखे त ख़बर ई कोन्हे। अल्लाह दादा वारनि असांजी औताक बंदि करे छॾी आहे। हाणे जेकॾहिं तोखे मुंहिंजी बेइज़ती क़बूल हुजे त पयो मन मस्तियूं कर। अदा आऊं त उते कंहिं माण्हूअ खे ॾिसण वेंदो आहियां। केरु आहे अहिड़ो माण्हू जंहिंखे तूं दुश्मनियूं ओरांगे हासीकार ॾिसण वञी थो? अदा हिकिड़ो माण्हू आहे जेको उते ॿधल आहे पर मूंखे उहो सालम दिमाग़ थो लॻे। चरियो कोन्हे त तंहिंमें तूं जो छा? जे सालिम दिमाग़ आहे त पोइ तुंहिंजे मथे जो सूर छो आहे? अलाए छो मूंखे लॻे थो त हू चरियो न आहे। खानल छॾ इन्हनि मलंगनि जी पचर बाबा। पंहिंजो घर जले वेही रहो। अल्लाह दादा वारनि जी मगी वधंदी पई वञे। किथे अड़जी न वञी हरू भरू। मूं तव्हांजे बाला ऑफिसर सां बि ॻाल्हाए छॾियो आहे। असांखे ॿ चारि सिपाही घुरबा जीअं रश जे करे को मसइलो न थिए ऐं असां इमदाद विराइण जो कमु मोकिलाए सघूं। कहिड़ी इमदाद? बाबा ही माण्हू वीचारा जेकी ॾुकार विगे बुख में रड़ी पिया कनि तिन लाइ इमदाद, ॿियो कंहिंजे लाइ? किथे इहा इमदाद विराइजी त कोन वई आहे? छा मतिलब? सजण साहब असां परीहं जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे। मस कागज़ी कार्रवाई करे सर्वे करे जान चढ़ाई आहे। ॾिसो माण्हुनि में बेचैनी वधाए थी बुख। माण्हू से भेड़ा ग़रीब अबोझ मिसकिन माण्हू कंहिं दर्द आणी ॾींदा। असांजे लाइ इहा ड्यूटी त ॼणु ख़ैर जो कमु आहे। मूंखे त माण्हुनि जे मथां इहा वॾी चथर थी लॻे। सजण साहब अमीत अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो। भलो थिए चनेसर खान जो जंहिं ॾींहुं राति वीचारे डुक डोड़ करे हीअ इमदाद मंज़ूर कराई ऐं उन में सेठ बैराम खान खे बि शाबाश हुजे जंहिं हथु वंडायो। ख़ैर चनेसर खान जो त भलो थी वियो। छा था चवणु चाहियो? इहो ई त चनेसर खान जी औताक ते अध खां मथे अन्न जूं बोरियूं त पहिरीं पहुची वियूं आहिनि। बाक़ी माण्हुनि जे लाइ त चथूं ई बचियूं आहिनि जेके अव्हांखे तकलीफ़ वठी करणियूं आहिनि। तूं को समाजी वर्कर आहीं या पुलिस जो वॾो आला अमलदार जो अहिड़ा सवाल पियो करीं? जेको कुझु बि आहियां पर उन्हनि माण्हुनि मंझां आहियां जिन जो बुखियो पेट फाइलनि में दर्ज करे पंहिंजो पब भरियो था। ठीक है तूं ड्यूटी न ॾिजांइ। मां तुंहिंजे ऑफिसर सां पाण ई ॻाल्हाईंदुसि। आउं त हिन सिलसिले में आयो बि कोन हुउसि पर इहा पक करण आयो हुउसि त वाकई मूंखां अॻु में हिन जी सीट ते मूं जहिड़ो को शींहुं ई वेठल हो। पंहिंजी ईमानदारीअ जो हवाला मुंहिंजे मथे में हणण खां बहितर आहे त वञी चनेसर खान सां ॻाल्हायो। अव्हां बि त चनेसर सां गॾु अचो। मिस्टर सजण हीअ मुंहिंजी ऑफिस आहे।
मूंखे इहो मौक़ो न ॾियो जो मां अव्हां खे गेट आउट चवां। हिनजी ज़रूरत न आहे। ओके बाबा, तव्हांजो ॾुख असांजो पंहिंजो ॾुख आहे। अव्हांजी बुख असांजे रूह ऐं मन खे तड़पाए निंड हराम करे छॾी हुई। दुआ करियो त चनेसर ख़ान वेरां वेर वध हुजे, जंहिं सेठ बैराम ख़ान जे मदद सां हिन इमदाद जहिड़े ख़ैर जे कम में असां सां हथ वंडाए मदद कई आहे। जहिड़ो कर अव्हां जे मुंहं में गिर विधो ई चनेसर आहे। बाबा, हाणे तव्हां कतार ठाहियो त जीअं चनेसर ख़ान पंहिंजनि हथनि मुबारकनि सां हिन ख़ैर जे कम जी बिस्मिल्लाह करे सघे। शाबस, जल्दी कयो, सीधा थी बीहो। शाबस, बिल्कुलु ठीक। पोइते थी बी, हलो सीधा थी बीहो। मां पोइते थोरो पोइते। तोखे कहिड़ी